सिंध जी तारीख़ ऐं लोक अदब में दोदो सूमरो ऐं चनेसर सूमरो जे दास्तान खे वॾी अहमियत हासिल आहे। हीअ कहाणी सिर्फ़ ॿिनि भाइरनि जे इख़्तिलाफ़ जी कहाणी न पर भाईपे इज़त, वतन सां मोहबत, वफ़ादारी ऐं क़ुर्बानी जी दास्तान पिणु आहे। क़दीम ज़माने में सिंध ते सूमरा ख़ानदान जी हुकूमत हुई। सूमरा हुक्मराननि जे दौर में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में केतिरा ई मज़बूत राॼ ऐं क़िला मौजूदु हुआ। उन ज़माने में सूमरा ख़ानदान में ॿ भाइर दोदो ऐं चनेसर पंहिंजी बहादुरी ऐं शान सबबि मशहूरु हुआ। दोदो दिलेर, बहादुर ऐं वतन दोस्त हो। हू पंहिंजी रइयत सां मोहबत कंदो हो ऐं पंहिंजी धरतीअ जी इज़त खे सभ खां मथां सम्झंदो हो। ॿिए तरफ़ चनेसर पिणु बहादुर ऐं ज़हीन हो, पर संदसि तबियत में पंहिंजे हक़ ऐं बादशाही हासिल करण जी ख़्वाहिश वधीक हुई। जॾहिं सूमरा ख़ानदान में बादशाही जो सवाल पैदा थियो त ॿिन्ही भाइरनि जे विच में इख़्तिलाफ़ वधणु लॻो। दरबार में बि माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राया हुआ। आख़िरकार दोदो बादशाह बणियो। चनेसर खे इहो फ़ैसिलो पसंदि न आयो ऐं हुन पाण खे नज़रअंदाज़ थियल महसूसु कयो। दोस्तो, चयो वञे थो त चनेसर जे दिलि में कावड़ पैदा थी। हुन सम्झियो त संदसि हक़ खसियो वियो आहे। हू सिंध खां ॿाहिरि मदद वठण लाइ रवानो थियो। रिवायतनि मुताबिक़ चनेसर दिल्लीअ जे बादशाह वटि पहुतो ऐं सिंध ख़िलाफ़ मदद घुरी। चनेसर जे वञण खां पोइ सिंध जी सूरतहाल वधीक ख़राब थी वई। ॿाहिरीं ताक़त खे सिंध ते हमिलो करण जो मौक़ो मिलियो। दुश्मन वॾे लश्कर सां सिंध ॾांहुं वधणु लॻो। जॾहिं दुश्मन जे लश्कर जी अचण जी ख़बर दोदे खे पई त दरबार में ॻणती पखिड़िजी वई। केतिरनि माण्हुनि दोदे खे सलाह ॾिनी त दुश्मन सां मुक़ाबिलो करण बदिरां सलाह कई वञे, पर दोदे पंहिंजी धरतीअ खे दुश्मन हवाले करण खां साफ़ इनकार कयो। दोदे चयो, सिंध असांजी माउ आहे ऐं माउ खे दुश्मन जे हवाले करे पंहिंजी जान बचाइण असां सूमरनि जी शान में नाहे। दोदे पंहिंजे सिपाहियुनि खे तयारु थियण जो हुकुम ॾिनो। सिंध जे बहादुरनि हथियार खयां ऐं वतन जी हिफ़ाज़त लाइ क़िले ॾांहुं गॾु थियण लॻा। जंग जा ॾींहं शुरू थिया। दुश्मन जो लश्कर तइदाद में तमामु वॾो हो, जॾहिं त दोदे वटि महदूद फ़ौज हुई। पर सिंध जे सिपाहियुनि जा हौसला बुलंद हुआ। हू ॼाणींदा हुआ त हू सिर्फ़ु हिकु बादशाह लाइ न, पर पंहिंजी धरतीअ, इज़त ऐं आज़ादी लाइ विड़ी रहिया आहिनि। जंग जो मैदान सजायो वियो। तलवारुनि जी झुंकार, घोड़नि जे टापनि ऐं सिपाहियुनि जे नारेबाज़ी सां सॼो इलाइक़ो गूंजी वियो। दोदो पाण जंग जे मैदान में लथो। हुन पंहिंजे सिपाहियुनि जी अॻुवाणी कई ऐं दुश्मन जे केतिरनि ई हमलनि खे नाकाम बणायो। संदसि बहादुरी ॾिसी दुश्मन जा सिपाही बि हैरान थी विया। जंग केतिरनि ॾींहंनि ताईं जारी रही। सूमरा सिपाही पंहिंजी जानुनि जी परवाह करण खां सवाइ विढ़ंदा रहिया। हर सिपाही जे दिलि में हिकु ई जज़्बो हो, मरणु क़बूल आहे, पर सिंध जी इज़त विञाइबी कान। ॿिए तरफ़ चनेसर खे बि पंहिंजे फ़ैसिले जी हक़ीक़त आहिस्ते आहिस्ते सम्झ में अचणु लॻी। हुन महसूसु कयो त ज़ाती कावड़ ऐं बादशाही जी ख़्वाहिश में हुन अहिड़ो क़दम खंयो आहे जंहिं सबबि संदसि पंहिंजी धरतीअ ख़तरे में पइजी वई आहे। रिवायतनि में चनेसर जे किरदार बाबति मुख़्तलिफ़ रिवायतूं मिलनि थियूं। किथे खेसि पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु कंदड़ भाउ बयानु कयो वियो आहे त किथे संदसि फ़ैसिले खे सूमरा ख़ानदान जी तबाही जो सबबु सम्झियो वियो आहे। पर दास्तान जो मरकज़ी सबक़ु इहो आहे त ज़ाती अना ऐं इख़्तिलाफ़ जॾहिं वतन ऐं क़ौम खां मथे थी वञनि त उन्हनि जा नतीजा तबाही कंदड़ थी सघनि था। दोदो आख़िर ताईं पंहिंजे वतन लाइ विढ़ंदो रहियो। दुश्मन जे वॾी ताक़त बावजूदि हुन हिमत न हारी। संदसि साम्हूं मौत बीठो हो, पर दोदे लाइ इज़त ऐं वतन जी हिफ़ाज़त ज़िंदगी खां वधीक क़ीमती हुई। आख़िरकार दोदे ऐं संदसि साथियुनि वॾी बहादुरी सां जंग कई ऐं शहादत माणी। सिंध जे माण्हुनि पंहिंजे इन बहादुर हुक्मरान खे विसारियो न। संदसि क़ुर्बानी नस्ल दर नस्ल दास्ताननि
बेतनई लोक गीतनि ज़रिए ज़िंदा रही। दो सोमरो सिंधी लोक अदब में मज़ामत बहादुरी ऐं वतन दोस्तीअ जी अलामत बणिजी वियो। चनेसर जी कहाणी वरी इंसान खे इहो सबक़ु ॾिए थी त भाइरनि जे विच में इख़्तिलाफ़, हसद ऐं अना जेकॾहिं वक़्त ते ख़तमु न कया वञनि त उन्हनि जो नुक़सानु सिर्फ़ु हिकु ख़ानदान खे न पर सॼी क़ौम खे थी सघे थो। हीउ दास्तान असांखे सेखारे थो भाईपी खे अना खां मथे रखणु घुरिजे, वतन खे ज़ाती मफ़ाद खां मथां सम्झणु घुरिजे ऐं ॾुखे वक़्त में पंहिंजी धरती ऐं माण्हुनि सां वफ़ादार रहणु घुरिजे। दो सोमरो शायदि तारीख़ जे सफ़नि में हिकु हुक्मरान हुजे, पर सिंध जी लोक यादगिरी में हू हिकु अहिड़ो किरदारु आहे जंहिं पंहिंजी धरती जी इज़त लाइ जान क़ुर्बान कई। अॼु बि जॾहिं सिंध में तोदे ऐं चनेसर जी दास्तान बयानु कई वञे थी त माण्हुनि खे सिर्फ़ु हिकु पुराणी जंग यादि नथी अचे, पर सिंध जी धरती, ग़ैरत, भाईपी, क़ुर्बानी ऐं वतन सां मुहबत जो पैगाम यादि अचे थो। दो सोमरो जे दास्तान जो सभ खां वॾो सबक़ु इहो आहे त इंसान जी असल अज़मत तख़्त ऐं ताज में न पर पंहिंजे असूलनि ऐं पंहिंजी धरती लाइ ॾिनल क़ुर्बानी में हूंदी आहे। दोस्तो, हीअ हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।